नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ बिशारत सुमरो आया संध्या सैयद अल्लाह से हेडलाइन से मुल्क की मौजूदा सूरत हाल से सुप्रीम कोर्ट पारा वरतल पाण मुरादू नोटिस की बुधणी चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ना है तो ऑपोजिशन कौमी सलामती कमेटी के इजलास में ॼाणी बाणी शिरकत न कई। ऑपोजिशन के समूरन वकीलन के इजलास में शिरकत न करण ते जवाब ॾियणो पवंदो। मामलो इंतहाई अहम ऐं आईनी आहे। तकड़ में फ़ैसिलो न कंदासीं। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी में समूरो मामलो रखियो वियो। फुल कोर्ट बेंच जोड़ण वारी पीपी जी दरख़्वास्त रद्द। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल पीपी जे वकील फारूक एच नाइक खे मुखातिब थींदे चयो त छा तव्हां ॿुधाइण पसंदि कंदा त कहिड़नि आईनी सवालनि ते फुल कोर्ट जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां खे असां मां कंहिं ते एतमाद न आहे त उथी हलिया वञूं। केस जी ॿुधणी सुभाणे सुबुह जो ताईं मुलतवी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाक फ़ौज जे तर्जुमान खां क़ौमी सलामती कमेटी जे इजलास बाबति वज़ाहत घुरी वरिती। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान जी अना पाकिस्तान खां वधीक नाहे। इमरान ख़ान बग़ावत जो जवाबु ॼाणाए परॾेही साज़िश जो सहारो वठी रहियो आहे। छा क़ौमी सलामती कमेटी पार्लियामेंट जे 197 मेंबरनि खे परॾेही साज़िश जो हिसो ऐं गद्दार करार ॾिनो हो। यकीनी तौर ते अहिड़े मनसूबे जी जांच इंटेलिजेंस ऐं ॿियनि इदारनि खे करणु घुरिजे हा। छा DGISPR इन बाबति वज़ाहत ॾींदो? गरियल ऑपोजिशन गुज़िरियल ॾींहुं वारनि क़दमनि खे मुल्क में सिविलियन मार्शल लॉ करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ़ निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे खां इनकार कंदे चयो आहे त हू निगरान वज़ीर आज़म लाइ सलाह मशवरे जो हिसो न बणिजंदो। इमरान नियाज़ी मुल्क में सिविल मार्शल लॉ लागू कयो। सदर वज़ीर आज़म ऐं संदसि साथियुनि आइन जी भञकड़ी कई आहे। अदालत चयो आहे त आइन खां मथां को बि क़दम न खंयो वञे, पर सदर ऐं वज़ीर आज़म आइन खां मथां क़दम खणी रहिया आहिनि। ऐं अपोज़िशन सुप्रीम कोर्ट ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि करे रही आहे। सुप्रीम कोर्ट बेंच ते तनक़ीदी हमला थी रहिया आहिनि। नून लीग ऐं पीपी कहिड़े मुंहं सां आइन जो नालो वठी रहियूं आहिनि। उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे। स्पीकर जी रूलिंग खे आइन सां बग़ावत चवंदड़ ही केरु थींदा आहिनि। स्पीकर जी रूलिंग खे ग़ैर आइनी नथो चई सघिजे ऐं न ई सुप्रीम कोर्ट ते दॿाउ विझी सघिजे थो। सुप्रीम कोर्ट ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि थी त असां रद्द अमल ॾींदासीं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी मीडिया सां ॻाल्हाईं।